वे संत हिकड़ी धोती पाए करे बस भजन कंदा। ब्रजवासी हुंदा उहे भी रोज भिक्षा वठी कर एक समय जेको मिली वियो हिकु ही बार वेंदा, एक समय मिलियो तो ठीक है, न मिलियो तो उन ॾींहुं एकादशी भाई चओ हरे राम। मिली वियो तो भगवान जी कृपा, पर अगर मान लो थींदो आहे केॾी केॾी महिल कोई न बि ॾींदा आहिनि, न मिलियो तो बस वो चुपचाप वेही करे ओतिरो समय भजन कंदा। हिकड़ी धोतीअ में बस कम हली वेंदो, ॿी कॾहिं जमा भी न कयूं वतऊं भी न। चओ हरे राम। भजन कंदा हुया। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, राति जो काथों अचनि पिया भिक्षा वठी करे, उन ॾींहुं भिक्षा भी न मिली, वापस पंहिंजी कुटिया में अचनि पिया, संध्या अंधेरो थी वियो त अचानक उन्हनि जी धोती जेकी आहे उहो पहिरियों ई थोड़ी घणी फाटल हुई, ॿ चार जॻहियुनि ते उते गठान ॿधी करे कमु हलाईंदा हुया, वो झाड़ वाड़ काथे अटकी पई त उहो धोती भी फाटी पई। चओ हरे राम। हिकड़ी इकलौती जेकी धोती हुई उहो भी फाटी पई भाई। त हाणे शरीर ते कोई वस्त्र न, तुरंत रुक पातों वया पंहिंजे कुटिया में, अंदरों दरवाजो बंद करे छॾियो कि भाई असांखे कोई अहिड़ी अवस्था में ॾिसी भी न वठे। अंदर वया, चऊं ठीक आहे प्रभु जी यही मर्जी हुंदी, भगवान जी यही मर्जी हुंदी, ऐं भजन करण लगा। सब भुलिजी विया, भोजन न मिलियो आड, हाँ धोती हिकड़ी हुई वो भी फाटी पई, भगवान वो भी अहिड़ी कहिड़ी लीला कई कि धोती भी फाटी पई। हाणे तन ते कोई वस्त्र भी ना आहे, तॾहिं भी चवनि था भगवान जी हिन में कोई रजा हुंदी, भगवान जी मर्जी हुंदी, भजन करण लगा। चओ जय श्री कृष्ण। हाणे सुबुह खां उन्हनि कुछ न खाधो, रात जो समय कुछ न खाधो अथऊं, सॼी रात भजन कयो उन्हनि भगवान जो, सॼी रात। अगर अहिड़नि संतन भक्तन के पंहिंजी चिंता न थींदी आहे न त पोइ भगवान इन्हनि जी चिंता कंदा आहिनि। चओ हरे राम। कॾहिं कॾहिं वीचार कजो, असांजी भगवान चिंता कंदा हूंदा? हाँ ॿुधायो। छो जो असां गैप ही न ॾींदा आहियूं भगवान खे, पाण ही एॾी चिंता करे वठंदा आहियूं पंहिंजे लाइ, त भगवान वीचारो छा कंदो? भगवान भी चवंदा हल भैया तू करे वठ, पंहिंजो दम लगाए वठ, पहिरियों पंहिंजी पूरी ताक़त लगाए, जाते हारजी वञे पोइ यादि कजां, पोइ भी मां तुंहिंजे लाइ वेठो आहियां। चओ हरे राम। पोइ भी तू चिंता न कजां, हल तू पहिरियों पंहिंजी कोशिश कर। छो जो इंसान खे सभिनीनि खां पहिरियों पंहिंजे बल ते भरोसो हूंदो आहे, भले कीअं भी हुजे, केतिरो भी दुर्बल, केतिरो भी कमजोर हुजे, पर पंहिंजो पाण ते पहिरियों भरोसो हूंदो आहे, पोइ ॿियनि ते भरोसो थींदो आहे, आख़िरी में भगवान ते भरोसो थींदो आहे। चओ हरे राम। संत चवनि था भगवान खे पहिरियों ऑप्शन रखो, ऐं असां उल्टो कम था कयूं, भगवान खे आख़िरी ऑप्शन था रखूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। संत मौज में हुया कि प्रभु जाने, प्रभु जी लीला आहे, असांखे त बस उनखे रिझाइणो आहे, उनजी बंदगी करणी आहे, भजन करणो आहे। रात भर कुछ न मिलियो, सॼो ॾींहुं खाइण जे लाइ कुछ भी न मिलियो। सुबुह जो हिकिड़ी नंढी न्याणी 8-10 साले जी, उहो डुकंदी डुकंदी आई ऐं आवाज परियों खां ई ॾियण लॻी, बाबा जी ओ बाबा जी। संतन जो ध्यानु खुलियो, बाबा जी हे खणो, मुंहिंजी माता तव्हांजे लाइ ॾाढा सुंदर सुंदर पकवान मोकिलिया आहिनि, ऐं असांजे घर ॾाढो सुठो सुंदर कोई कारज आहे, त तव्हांजे लाइ वस्त्र भी मोकिलिया आहिनि। चओ हरे राम। संतन आवाज ॿुधी त अंदरों ही उन्हनि खे आवाज ॾिनी, ओ लाली बीरो बीरो भाई, अंदर न अचजा, अंदर न अचजा, बिल्कुलु अंदर न अचजा। अरे बाबा ही जल्दी खणो पकवान वठो मूंखों, ऐं हे माता मुंहिंजी सुंदर सुंदर वस्त्र ॾिना आहिनि, ई पाए वठो तव्हां। अंदरां ही संत चवनि था न तू अंदर न अचजा, मां अवस्था में न आहियां अहिड़ी, अंदर न अचजा, मुंहिंजे शरीर ते हिकु भी कपिड़ो कोन्हे। ॿाहिरों आवाज आई, मूंखे ख़बर आहे, तॾहिं त तुंहिंजे लाइ कपिड़ो खणी आहियां, खण खण। हाणे संतन दरवाजो अंदरां बंदि कयो, पर नंढी न्याणी ईअं ई हली वई अंदर। चओ हरे राम। ओॾी महिल संतन एतिरो वीचार भी न कयो, वीचार भी न आयो कि दरवाजो तो मां अंदरां बंदि कयो, हे कहिड़ी जादूगरनी आहे भाई जो ईअं ई दरवाजो खोले अंदर अची वई। तो न्याणी सब पोशाक उते रखे ऐं फल आदि जेके भी भोजन जा सामान खणी आई, सब उते रखे करे ऐं हली वई। हाणे संतन वीचार कयो, भाई मां त दरवाजो अंदरां बंदि कयो, हाँ कड़ो अंदरां ॾिनो हुयो, हे केरु आहे? ऐं जंहिंखे इहो भी ख़बर आहे कि मुंहिंजे शरीर ते कोई वस्त्र न आहे,
चओ हरे राम। एॾो सुंदर वस्त्र, ऐं प्राय जेके उहे संत वस्त्र पाईंदा हुया, जहिड़ो कपिड़ो उहे पाईंदा हुया, ओड़ो ई कपिड़ो हुयो। एतिरी सभु जानकारी कंहिंखे हूंदी भाई? तॾहिं संतनि जे अखियुनि मां आंसू अची विया, ज़ार ज़ार रोअण लॻा कि अरे मां जंहिंजे भरोसे वेठो आहियां, जंहिंजे भरोसे भॼन थो कयां, राधा रानी, उन्हनि जे सिवा ॿियो कोई केरु थी सघंदो आहे जंहिंखे एतिरी जानकारी हुजे, एतिरी चिंता हुजे पंहिंजे भक्त जी, कि सभु कुझु छॾे, उहो टिनिनि लोकनि जी जेकी सरकार आहे उहो सभु कम छॾे करे मुंहिंजे लाइ वस्त्र खणी आई आहे। चओ हरे राम। जार जार रोअण लॻा संत, जार जार रोअण लॻा। प्रभु जी कृपा महसूस थी, ऐं उन ई ॾींहुं राति जो संतनि खे सपने में राधा रानी जा दर्शन थिया कि बाबा तू असांजे भजन में लॻल पियो आहे, असांजी सेवा में लॻल पियो आहे, अगरि असां तुंहिंजो ध्यानु न रखंदासीं त माण्हू असांखे बदनाम न कंदा। चओ हरे राम। तॾहिं संतनि हिकिड़ो ॾाढो सुंदर उदाहरण ॾिनो जेको मूंखे ॾाढो बढ़िया लॻो भाई। उहो संतनि उदाहरण ॾिनो कि जीअं पति पत्नी हूंदा आहिनि, ठीकु आहे, अगरि मान लो पति ॾाढो सुठो आहे, ॾाढो बढ़िया आहे, धर्म ते हलण वारो आहे, ऐं हलो भगवान जी कोई लीला, घर वारी उनखे धर्म पत्नी न मिली, है न, उनजे स्वभाव जहिड़ी न मिली, या अगरि विपरीत मिली, अपोजिट मिली, पर पोइ बि पति छा कंदो आहे, उनखे सभु सुविधाऊं ॾींदो आहे। चओ हरे राम। भले उनमें 5-8 अवगुण बि हुजनि, पर उहो पति जेको आहे उनखे सभु उनजी ज़रूरत पूरी कंदो आहे, सभु कुझु ॾींदो आहे। छाजे लाइ? कि अगरि न ॾींदुमि त माण्हू छा चवंदा, ॾिस कहिड़ो पति आहे। चओ हरे राम। चवंदा न भाई, पंहिंजे घरवारी कुझु वठी नथो ॾे, हाँ कुझु वठी नथो ॾे, कहिड़ो पति आहे, त ध्यानु न ॾींदो आहे बिल्कुलु। तॾहिं संत चवंदा बसि भगवान बि ईअं कंदा आहिनि, असां उन्हनि जा भक्त आहियूं, पर भले ई असां में कोई न कोई अवगुण रहिजी वेंदो आहे, पर भगवान चिंता कंदा आहिनि कि न भैया अगरि हिननि जो ध्यानु न रखंदुमि त संसार में चवंदा कि भगवान त पंहिंजे भक्तनि जो ध्यानु ई न रखंदो आहे। चओ हरे राम। भगवान त पंहिंजे भक्तनि खां पुछंदो बि न आहे। असां में कोई गुण न आहे, असां भक्त बि न आहियूं, पर हे भगवान कृपा कंदा आहिनि जेके असांजो ध्यानु रखंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।